नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कोटड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध में 2017 दौरान मेरिट ते भर्ती थींदड़ हेडमास्टर पारां इम्कानी तौर कॉन्ट्रैक्ट ख़त्म करे नौकरीन मां बरतरफ करण ऐं संदन खे पको न करण ते मरहलेवार तहरीक हलाइण जो चिता ॾींदे फौरी तौर पको करण जो मुतालबो कयो वियो। कोटड़ी में गज़ेटेड ऑफिसर्स एसोसिएशन सिंध पारां हैदराबाद डिवीज़न जे कोआर्डिनेटर अली रज़ा लाड़क, ज़िले सदर कुर्बान अली मेमन, सबा सलीम, गुलाम दस्तगीर कुरैशी पारां गडियल तौर डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जामशोरो एक्ट कोटड़ी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त जुलाई 2017 में तैलीम खाते में हेडमास्टर ऐं हेडमास्टरनि लाइ निज शफ़ाफ ऐं मेरिट जी बुनियाद ते IBA सखर ज़रिए वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जी मंज़ूर सां पूरे सिंध में 957 हेडमास्टर भर्ती कया विया, पर हाणे 2 साल मुकमल थियण वारा आहिनि। अञा सिंध सरकार असांखे पको करण लाइ का बि अॻु भराई न कई आहे। सिंध में अॻे ई 6000 हेडमास्टर जूं जायूं ख़ाली पियूं आहिनि। इहे भर्तियूं नाहे थियूं। इन्हनि में असांखे सरकार इन ख़ाली जायुनि ते पको करे सघे थी, पर हुकूमत ख़ामोश आहे। PP जो मंशूर रोज़गार ॾियण आहे, पको न करण सवालिया निशान आहिनि। वधीक चयो त असां 2 सालनि दौरान स्कूलनि में तैलीम जी बहितरी लाइ जाखोड़ करे रहिया आहियूं। सरकार बि असांजी कारकिर्दी मां मुतमइन आहे। हाणे इम्कान लॻे थो त असांजो कॉन्ट्रैक्ट ख़त्म करे असांखे फारिग न कयो वञे। इन लाइ असां ज़हनी तौर एहतिजाज तहरीक हलाइण लाइ तयार थी विया आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।